क़ौम परस्त अॻवान इरशाद रांझाणी जे क़त्ल ख़िलाफ़ जाम शोरो में सिविल सोसाइटी ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया आहिनि। सिविल सोसाइटी पारां हाकिम खान नोहानी, नूर अहमद तेवड़ो, सागर आलमाणी, आकाश मल्ला ऐं दीदार शाम जी अॻवानी में समय माण्हुनि जामशोरो हैदराबाद रोड वटि सिम नाले खां एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त कंदे जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ धरणो हयो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद अरशद रांझानी जे क़त्ल खे, शहीद अरशद रांझानी जे क़त्ल खे, शहीद अरशद रांझानी जे क़त्ल खे। सिंध जो वज़ीर आला, सिंध हाई कोर्ट जो जस्टिस, उन्हनि खां असां मुतालबो कयूं था त ही दरींदो कातिल रहीम शाह, जंहिं एॾो दरींदाणे हिसाब सां इरशाद रांझानी खे क़त्ल कयो आहे, असां मुतालबो कयूं था त रहीम शाह जहिड़े तरीक़े सां इरशाद रांझानी खे क़त्ल कयो आहे ऐं उन ई चौंक ते बिहारे सरेआम रहीम शाह खे फांसी ॾिनी वञे। असां इहो मुतालबो कयूं था। अॼु हिते मां सोशल मीडिया ते ॾिठो आहे त के 3 पठाण रते देरे में मारिया विया आहिनि। मां उन्हनि जी मज़म्मत कयां थो त असां कंहिं नस्ल कंहिं क़ौम जा ख़िलाफ़ न आहियूं। जेको दरींदो असांजे सिंधी भाइरनि खे अहिड़े तरीक़े सां बेदर्दी सां क़त्ल कंदो, असां उन जे ख़िलाफ़ आहियूं। उन जे असां आला अहवालनि ताईं उनखे फांसी ॾियाराईंदासीं। इरशाद रांझानी जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द बि सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जा सभई शागिर्द आर्ट्स फैकल्टी अॻियां गॾु थी रैली कढी यूनिवर्सिटी जो गश्त करण खां पोइ सेंट्रल लाइब्रेरी वटि पहुता, जिते सख़्त नारेबाज़ी करण खां पोइ प्यादल रैली जी सूरत में VC हाउस पहुता। उते एहतजाज रिकॉर्ड कराइण खां पोइ रैली मालवी गर्ल्स हॉस्टल खां थींदे यूनिवर्सिटी जे मुख्य गेट बाबुल इस्लाम गेट साम्हूं इंडस हाईवे ते पहुती, जिते समें शागिर्दनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते शागिर्दनि मुतालबो कयो त इरशाद रांझानी जे कातिल रहीम शाह खे तुर्त फाही ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन राशिद नोहानी सां गॾु अली मुराद चांडियो, ऑनलाइन इंडस TV जामशोरो।